अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दन के भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। प्यारा ॿारो, जीअं त तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त असां क्लास 9th जो चैप्टर नंबर 5 स्टार्ट कयोसीं, जेको हो कीमियाई बॉन्डिंग। जंहिं चैप्टर जे अंदरि असां इहो पढ़ियोसीं त कीमियाई बॉन्ड छाखे चइबो आहे, कीमियाई बॉन्ड छो थो ठहे ऐं कीमियाई बॉन्ड कीअं थो ठहे। यानी व्हाट इज केमिकल बॉन्ड, व्हाई डज अ बॉन्ड इज फॉर्म एंड हाउ डज अ बॉन्ड इज फॉर्म। बॉन्ड छा आहे, छो थो ठहे, कीअं थो ठहे पियो। यानी अॼोके लेक्चर में असां पढ़ंदासीं बॉन्ड जे क़िस्मनि जे मुतालिक़, जंहिंमें बॉन्ड जो पहिरियों क़िस्म आहे असां वटि आयोनिक बॉन्ड या इलेक्ट्रोवेलेंट बॉन्ड। आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोवेलेंट बॉन्ड 1916 में अमेरिका जो हिकिड़ो जर्मनी जो हिकिड़ो असां वटि साइंटिस्ट हुयो W. कोसिल, जंहिं असांखे कीमियाई बॉन्ड में आयोनिक बॉन्ड जो कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करायो। आयोनिक बॉन्ड लफ़्ज़ मां ई ख़बर पवे पई त अहिड़े क़िस्म जो बॉन्ड हूंदो विच इज फॉर्म बिटवीन द आयन्स, जेको ॿिनि आयन जे विच में ठहे। हाणे आयनिक बॉन्ड पढ़ण खां पहिरियां असां थोरो टर्मिनोलॉजी आयन उन खे डिफाइन कंदासीं। त यानी व्हाट इज आयन। आयन छाखे चइबो आहे, असां पढ़ी आया आहियूं पोयनि चैप्टरनि में त एटम जेको आहे उहो इलेक्ट्रिकली न्यूट्रल हूंदो आहे चार्ज जे हवाले सां। एटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन वजह जे करे हूंदो आहे त उन एटम जे अंदरि जेतिरा बि प्रोटॉन हूंदा आहिनि ओतिरा ई ॿाहिरां इलेक्ट्रॉन रिवॉल्व कंदा रहंदा आहिनि। यानी जेतिरियूं पॉजिटिव चार्जिस न्यूक्लियस जे अंदरि बंदि हूंदियूं आहिनि ओतिरियूं नेगेटिव चार्जिस ॿाहिरां रिवॉल्व कंदियूं वधंदियूं आहिनि। पोइ पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्जिस जे इक्वल मैग्नीट्यूड जी वजह जे करे एटम असां वटि चार्ज जे हवाले सां न्यूट्रल हूंदो आहे। पर आयन हिकिड़ी अलॻि शइ आहे। आयन छाखे चवंदासीं, जेकॾहिं आयन जी वस्फ़ लिखूं असां त चवंदासीं एनी चार्ज्ड एटम इज कॉल्ड एन आयन। चए थो त जेकॾहिं कंहिं बि एटम जे मथां का बि चार्ज अची वञे, चार्ज्ड एटम, एटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, पर जेकॾहिं हाणे एटम जे मथां चार्ज अची वई त हाणे इहो एटम एटम न रहंदो, बल्कि इहो एटम असां वटि आयन बणिजी वेंदो। पोयनि क्लासिस में पढ़ी आयासीं त चार्जिस ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। जेकॾहिं चार्जिस ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि त पोइ आयन्स बि असां वटि ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा आयन आहिनि असां वटि पॉजिटिव चार्ज वारा, ॿिया आयन आहिनि असां वटि निगेटिव चार्ज वारा। पॉजिटिव चार्ज वारे आयन जो नालो रखंदासीं असां केट आयन, ऐं नेगेटिव चार्ज वारे आयन जो नालो ईंदो असां वटि एन आयन। हाणे पॉजिटिव चार्ज वारो आयन जो ठहण कहिड़े नमूने सां आहे ऐं नेगेटिव चार्ज वारे आयन जी फॉर्मेशन जो प्रोसेस छा आहे। केट आयन यानी प्लस जी चार्ज वारो आयन तॾहिं ठहंदो जॾहिं को बि एटम असां वटि इलेक्ट्रॉननि खे लॉस कंदो। यानी जॾहिं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदा, को एटम पंहिंजनि इलेक्ट्रॉननि खे विञाईंदो, रिमूव कंदो पंहिंजे शेल मां, त पॉजिटिव आयन वारो चार्ज आयन ठहंदो, यानी केट आयन। पर जेकॾहिं को एटम इलेक्ट्रॉननि खे गेन कंदो, यानी जॾहिं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदी त नतीजे में ठहंदड़ आयन इज कॉल्ड एन आयन, उहो निगेटिव चार्ज वारो आयन आहे। मिसाल वठूं था पिया त एन आयन ऐं केट आयन कीअं थो ठहे पियो। मिसाल खणूं पिया असां सोडियम मेटल जो, जंहिंजो नंबर असां वटि 11 आहे। हाणे सोडियम जो नंबर इंडिकेट थो करे त सोडियम जे न्यूक्लियस में 11 प्रोटॉन आहिनि ऐं 11 इलेक्ट्रॉन आहिनि, जेके इन जे न्यूक्लियस जे ॿाहिरां रिवॉल्व कंदा वधनि था पिया। यानी चार्ज जे हवाले सां सोडियम बैलेंस आहे। त हाणे ही जेको आहे इहो आहे सोडियम जो एटम। हाणे जॾहिं हिन जी इलेक्ट्रॉनिक तरतीब ॾियारींदासीं त न्यूक्लियस पहिरें शेल में 2, ॿिए में 8 ऐं आख़िरी शेल में 1 इलेक्ट्रॉन। हाणे पोयां असां
बॉन्ड फॉर्मेशन जो रीजन पढ़ी आयासीं त हर हिकु एटम चाहे तो त हुन जो ऑक्टेट कंप्लीट रहे। ऑक्टेट कंप्लीट करने जे लाइ हुन खे इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि करणी पवंदी, यानी ट्रांसफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जो प्रोसेस थींदो। सोडियम भी चाहे तो मुझे आखिरी शेल में 8 इलेक्ट्रॉन अचनि। हाणे सोडियम के लास्ट शेल में 1 इलेक्ट्रॉन। सोडियम पंहिंजे इन 1 इलेक्ट्रॉन के रिमूव कंदो ऐं जीअं इहो 1 इलेक्ट्रॉन रिमूव कंदो त जेको लास्ट सेकंड शेल आ उहो सोडियम जो असां वटि लास्ट शेल बणिजी वेंदो। कहिड़े नमूने सां? सोडियम साॻो, नंबर भी साॻो, इट मीन्स 11 प्रोटॉन साॻा। हाणे थी वेंदसि 10 इलेक्ट्रॉन, छाकाणि त हिकिड़ो इलेक्ट्रॉन हुन रिमूव कयो आहे पंहिंजे आउटर मोस्ट शेल मां। जॾहिं इलेक्ट्रॉन जी तरतीब कराईंदासीं त पहिरें में 2 ऐं ॿिए में 8, ॿियो जेको हाणे सोडियम जो लास्ट शेल थी वेंदो असां वटि। हाणे जॾहिं असां ॾिसूं पिया त सोडियम पंहिंजे इलेक्ट्रॉन खे रिमूव करायो आहे, त हाणे सोडियम वटि हिकिड़ो इलेक्ट्रॉन खुटी पियो आहे ऐं हिकिड़ी प्लस वारी चार्ज यानी प्रोटॉन वधी वियो आहे। जॾहिं प्लस वारी चार्ज वधी वई आहे त सोडियम जे मथां प्लस जी हिकिड़ी चार्ज ईंदी। हाणे ही सोडियम जो एटम न आहे, बल्कि ही सोडियम जो असां वटि केट आयन आहे, यानी केट आयन जी फॉर्मेशन अहिड़े नमूने सां थींदी आहे। वरी असां हलूं पिया एन आयन ते, जंहिंमें गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदी आहे, जंहिंमें मिसाल खणूं पिया क्लोरीन जो, जंहिंजो नंबर असां वटि 17। 17 नंबर छा खे इंडिकेट थो करे त क्लोरीन जे न्यूक्लियस में 17 प्रोटॉन ऐं ॿाहिरां 17 इलेक्ट्रॉन रिवॉल्व कंदा वतन था पिया। हाणे चार्ज जे हवाले सां ॿई पाण में इक्वल आहिनि, त पोइ ही जेको आहे इहो क्लोरीन जो एटम आहे असां वटि। हाणे जॾहिं इलेक्ट्रॉनिक तरतीब ॾियारियूं त न्यूक्लियस पहिरें में 2, ॿिए में 8 ऐं लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन। क्लोरीन जे आखिरी शेल में आहिनि 7 इलेक्ट्रॉन। क्लोरीन चाहे तो त मुंहिंजो ऑक्टेट कंप्लीट थिए। इन ऑक्टेट के कंप्लीट करण लाइ क्लोरीन के ॿाहिरां हिकिड़ो इलेक्ट्रॉन गेन करणो पवंदो। हाणे क्लोरीन जेको इहो ॿाहिरां हिकिड़ो इलेक्ट्रॉन गेन कंदो त रहंदो साॻो ई क्लोरीन, नंबर साॻो 17। हाणे 17 प्रोटॉन थी विया, हिकिड़ो इलेक्ट्रॉन गेन की थी विया 18 इलेक्ट्रॉन। यानी हाणे क्लोरीन वटि 17 इलेक्ट्रॉन न बल्कि हिकिड़ो एक्स्ट्रा अची वियो आहे, छाकाणि त ऑक्टेट कंप्लीट करण लाइ हिकिड़ो गेन कयो आहे। हाणे ॾिसूं पिया त 17 प्रोटॉन 18 इलेक्ट्रॉन, चार्ज बैलेंस कान्हे का, हिकिड़ी माइनस जी चार्ज वधी वई आहे त मथां अची वेंदी क्लोरीन जी माइनस जी निशानी। हाणे ही क्लोरीन जो एटम न आहे, बल्कि ही क्लोरीन जो एन आयन यानी नेगेटिव चार्ज वारो एटम आहे असां वटि। हाणे जॾहिं इलेक्ट्रॉनिक तरतीब ॾियारींदासीं त न्यूक्लियस पहिरें शेल में 2, ॿिए में 8 ऐं लास्ट शेल में भी 8 इलेक्ट्रॉन अची वेंदा। यानी इहा फॉर्मेशन आहे असां वटि केट आयन ऐं एन आयन जी, त कहिड़े नमूने सां हिकिड़ो एटम पंहिंजनि इलेक्ट्रॉननि खे लॉस थो करे ऐं ॿियो एटम उन्हनि इलेक्ट्रॉननि खे गेन थो करे। हिन केस में सोडियम पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन रिमूव कयो आहे ऐं क्लोरीन उन हिकिड़े इलेक्ट्रॉन खे गेन कयो आहे। यानी क्लोरीन नेगेटिव आयन बणिजी वियो आहे, सोडियम पॉजिटिव आयन बणिजी वियो आहे ऐं नतीजे में ॿिन्ही जे विच में बॉन्ड ठहंदो, जंहिं बॉन्ड नालो असां रखंदासीं आयोनिक बॉन्ड। त पोइ आयोनिक बॉन्ड जी जेकॾहिं डेफिनेशन असां लिखूं त छा लिखंदासीं? आयोनिक बॉन्ड जी डेफिनेशन चए थो त इट इज इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन which is between two dissimilar ions। यानी अहिड़े किस्म जो इलेक्ट्रोस्टैटिक यानी चार्जेस वारो अट्रैक्टिव फोर्स which is created between two dissimilar ions or between two dissimilar charges। या असां चई सघूं था त अहिड़े किस्म जो कशिश वारो ज़ोर जेको केट आयन ऐं एन आयन जे विच में हुजे, पॉजिटिव आयन ऐं नेगेटिव आयन जे विच में हुजे, त अहिड़े किस्म जे अट्रैक्टिव फोर्स खे सॾींदासीं आयोनिक बॉन्ड या इलेक्ट्रोवेलेंट बॉन्ड पिण सॾींदासीं। इहा डेफिनेशन आहे असां वटि आयोनिक बॉन्ड जी, त अहिड़े किस्म जो कशिश वारो ज़ोर which is between two dissimilar ions यानी केट आयन एंड एन आयन। जंहिं मंझि मिसाल खयोसीं असां सोडियम जो, त सोडियम केट आयन आहे, क्लोरीन एन आयन आहे। जॾहिं ॿई पाण मंझि मिलंदा
त हिकिड़ो कंपाउंड ठहंदो जंहिं कंपाउंड नालो आहे सोडियम क्लोराइड। इन सोडियम क्लोराइड कंपाउंड में सोडियम पॉजिटिव चार्ज वारो आहे ऐं क्लोरीन नेगेटिव चार्ज वारो आहे। ॿिन्ही जे विच में जेको फोर्स ऑफ अट्रैक्शन आहे उहो छा आहे असां वटि, उहो असां वटि आयोनिक बॉन्ड आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं ॿियो एग्जाम्पल खणूं असां मैग्नीशियम जो, त मैग्नीशियम जो नंबर 10 आहे ऐं मैग्नीशियम जे आउटर मोस्ट शेल में 2 इलेक्ट्रॉन आहिनि। मैग्नीशियम पंहिंजा 2 इलेक्ट्रॉन रिमूव कंदो ऐं ऑक्सीजन जंहिंजो नंबर असां वटि 8 आहे ऐं ऑक्सीजन जे आउटर मोस्ट शेल में 6 इलेक्ट्रॉन आहिनि। ॿिनि जी ज़रूरत आहे जेका इलेक्ट्रॉन मैग्नीशियम खां ऑक्सीजन गेन कंदो, त पोइ ऑक्सीजन जे मथां -2 ऐं मैग्नीशियम जे मथां +2 चार्ज ईंदी ऐं नतीजे में हिकिड़ो कंपाउंड ठहंदो जंहिं कंपाउंड खे सॾींदासीं मैग्नीशियम ऑक्साइड। यानी मैग्नीशियम ऑक्साइड ऐं सोडियम क्लोराइड इहे ॿई असां वटि आयोनिक कंपाउंड आहिनि, छाकाणि त इन्हनि जे विच में जेकी बॉन्ड फॉर्मेशन थिए थी पई उहा आयोनिक बॉन्ड जी थिए थी पई। हाणे आयोनिक बॉन्ड जेको ठहे थो पियो उहो 2 एटमनि जे विच में ठहे थो पियो। कहिड़नि एटमनि जे विच में आयोनिक बॉन्ड ठहंदो ऐं कहिड़नि एटमनि जे विच में कोवेलेंट बॉन्ड ठहंदो। आयोनिक बॉन्ड जी जेका फॉर्मेशन आहे उहा हमेशा कंहिंजे विच में थींदी आहे, उहा हमेशा हिकु मेटल ऐं ॿियो नॉन मेटल जे विच में थींदी आहे। यानी मेटल मतलब छा, मतलब धातु, नॉन मेटल मतलब छा, मतलब गैर धातु। असां पोएं चैप्टर में पढ़ी आयासीं, चैप्टर नंबर 4 यानी पेरियोडिसिटी ऑफ एलिमेंट्स, अंसरनि जी दौरियत में, त मेटल्स कहिड़ा आहिनि, नॉन मेटल्स कहिड़ा आहिनि ऐं मेटलॉइड्स कहिड़ा आहिनि, इन्हनि जूं प्रॉपर्टीज छा आहिनि। हाणे आयोनिक बॉन्ड जेका फॉर्मेशन आहे उहा हमेशा हिकु मेटल ऐं हिकु नॉन मेटल विच में थींदी। यानी आयोनिक बॉन्ड ऑलवेज इन ॿिन्ही जे विच में थींदो आहे। जंहिंमें जेको मेटल आहे असां वटि उहो मेटल यानी धातु हमेशा इहो छा कराईंदो आहे, इहो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स कराईंदो आहे। यानी मेटल हमेशा पंहिंजा इलेक्ट्रॉन रिमूव कराईंदो पंहिंजे ऑक्टेट खे कंप्लीट करण जे लाइ। छो, इन वजह जे करे जो हुन जे आख़िरी शेल में या 1 इलेक्ट्रॉन हूंदो आहे या 2 हूंदा आहिनि या 3 हूंदा आहिनि। यानी थोरो तइदाद इलेक्ट्रॉननि जो, घणा इलेक्ट्रॉन हू गेन नथो करे सघे, इन वजह जे करे हू पंहिंजा थोरा इलेक्ट्रॉन पाण मंझां रिमूव कराईंदो आहे। यानी मेटल्स हमेशा पॉजिटिव आयन्स ठाहे ॾींदा आहिनि असां वटि, जॾहिं त जेके नॉन मेटल्स आहिनि असां वटि उहे छा कराईंदा आहिनि, उहे कराईंदा आहिनि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स। यानी उन्हनि जे विच में इलेक्ट्रॉननि जी गेनिंग थींदी आहे ऐं इहे नेगेटिव आयन्स थींदा आहिनि। छो, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉननि खे गेन छो था कनि पिया, इन वजह जे करे कनि था पिया त नॉन मेटल शेल आउटर मोस्ट शेल में मोस्टली 5, 6, 7 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। यानी इलेक्ट्रॉन तइदाद वधीक हूंदो आहे, जे नतीजे में हू 1, 2, 3 इलेक्ट्रॉन गेन करे सघनि था। त गेनिंग जी प्रोसेस नॉन मेटल वटि आहे ऐं लॉसिंग जो प्रोसेस मेटल वटि आहे। यानी धातु हमेशा पॉजिटिव आयन्स ठाहींदा, गैर धातु हमेशा नेगेटिव आयन्स ठाहींदा। पोइ इन्हनि मेटल ऐं नॉन मेटल जे विच में ठहंदड़ बॉन्ड खे सॾींदासीं असां आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोवेलेंट बॉन्ड। इहो हुयो असां वटि ब्रीफली डिस्क्रिप्शन अबाउट द आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोवेलेंट बॉन्ड। ऐं उम्मीद पियो कयां त तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।